जी तो नाज़रीन असां हिन वक्त मौजूद आहियूं फिल्टर प्लांट भरिसां कदीमी कब्रस्तान में जेको 16 एकड़ ते कब्रस्तान मुश्तमिल हुयो उहो हाणे अची करे 2.5 एकड़ ते बतो आहे ऐं कब्रस्तान जी चार दीवारी न हुअण सबबि क़बरनि जी बेहरुमती थी रही आहे। इन हवाले सां असां सां गॾु हिते कुझु मक़ामी माण्हू गॾु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो छा चऊं। असां सोच टी वारनि जा थोराइत आहियूं जेके असां वटि हिते पहुता आहिनि ऐं असां इहो ई ॿुधाईंदासीं त हीउ जेको कब्रस्तान आहे 200 साल पुराणो कब्रस्तान आहे। जॾहिं त इन कब्रस्तान खे 16 एकड़ जेकी ज़मीन जेकी अलॻि कई हुई, हिन वक़्तु जा कब्ज़ा माफ़िया आहिनि उन ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं 16 एकड़ मां हिन वक़्तु जेकी ज़मीन आहे 3 खां 2.5 एकड़ ताईं आहे ऐं उन सां गॾु दीवार न हुअण करे जेका पंहिंजे प्यारनि खे हिते अची रखनि था ऐं उहो जंगली जानवर राति जो अचनि था क़बर फाड़ींदा, क़बरनि जी बेहरुमती कई पई वञे। त असां DC ठटो ऐसी साकरो असां खां उन खां मुतालबो था कयूं त फौरी तौर नोटिस वठी ऐं जेको हिन खे चो तरफ़ दीवार ॾिनी वञे ऐं हीअ जेकी 16 एकड़ ज़मीन जेकी आहे ऐं उहा उनखे कब्ज़ा ख़ाली कराए जेकी कब्रिस्तान ज़मीन उनखे वापसि कराई वञे। ही असांजो क़दीमी क़ब्रिस्तान आहे। असांजा अबा ॾाॾा सभु हिते दफ़न आहिनि। जीअं त ही ज़मीन असांखे 16 एकड़नि ताईं जेके माण्हू आहिनि पुराणा उहे ॿुधाईंदा त हीअ 16 एकड़ ज़मीन अलाइटमेंट करे क़ब्रिस्तान खे गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिनी वई हुई, जेका हाणे 2 खां 2.5 एकड़ ताईं महदूद रही वई आहे। इन जे आसपास क़ब्रिस्तान जे सभु लेन माफ़िया लेन गिरेबरनि जो कब्ज़ो थी वियो आहे। असां DC ठट्टा SSP ठट्टा सां मुतालबो था करियूं त असां जेके क़ब्रिस्तान जी ज़मीन अलाइटमेंट करे 16 एकड़ ॾिनी वई आहे उहा फुल फोर ख़ाली कराए असांखे 16 एकड़ ॾिनी वञे। ऐं ॿिए सूरत में इहा आहे त हिते जेको जानवर अचनि था, जंगली जानवर अचनि था, उहो क़बरनि जी बेहरुमती थिए थी। इन हवाले सां असांखे वॉलंटरी वाइस कराए ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजे प्यारनि खे आख़िरी आरामगाह में आराम सां दफ़नाए सघिजे। ये असांजो जेको मकीशा बाबा कब्रिस्तान आहे इहो 300 खां 400 साल पुराणो ऐं क़दीमी कब्रिस्तान आहे। असांजे वॾड़नि मूजिबि त हीउ कब्रिस्तान 16 एकड़नि जी एराज़ी ते मुश्तमिल हो, जेको हिन वक़्तु 2.5 खां 3 एकड़नि ताईं महदूद थी वियो आहे। हिन कब्रिस्तान जे आसपास जेको बाअसर माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि, लैंड माफ़िया फार्म हाउस ऐं ॿियूं शयूं ऐं अदावतूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि, जंहिं करे हीअ कब्रिस्तान जी ज़मीन घटि थी वई आहे। ऐं उन खां अलावा हिन कब्रिस्तान खे 4 दीवारी न हुअण करे हीअ कब्रिस्तान रोलू जानवरनि जी आमाजगा बणियल आहे ऐं हू कब्रिस्तान जी जेको क़बरनि जी बेहरुमती कनि था। असां इन ई सिलसिले में डिप्टी कमिश्नर ठट्टो ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त सभ खां पहिरीं हिन कब्रिस्तान जी जेके कब्ज़ा कयल एराज़ी आहे उहो कब्ज़ो फुल फोर ख़तमु कराए कब्रिस्तान जे हवाले कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु हिन खे 4 दीवारी ॾियारी वञे त जीअं कब्रिस्तान जी बेहरुमती न थी सघे। बिल्कुलु तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिन वक़्तु मक़ामी माण्हुनि जूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त इन कब्रिस्तान खे जेका चारों तरफ़ दीवार ॾियारी वञे, उन सां गॾोगॾु जेका कब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो थियल आहे उहा ज़मीन कब्ज़ो थियल जेका ख़ाली कराए उहो कब्रिस्तान जे हवाले कई वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मला, सोच TV घारो।